मुल्क में टमाटन, पटाटन, अटे सूधो 24 शयूं महांगियूं थी वियूं आहिनि। अवाम महांगाई जे करे सख़्त परेशानी जो शिकार आहे। शुमारियात खाते जो चवणु आहे त मुल्क में हिकु हफ़्ते दौरान रोज़ानी इस्तेमाल जूं 24 शयूं महांगियूं थी वियूं, जॾहिं त ज़रूरी शयुनि जी क़ीमतनि में हफ़्तेवार बुनियादनि ते 0.49% ऐं सालियानी बुनियाद ते 4.5% वाध रिकॉर्ड कई वई आहे। सरकारी ख़बरू एजेंसी APP मूजिब ॻणप खाते महांगाई बाबति हफ़्तेवार रिपोर्ट जारी कई, जंहिं मूजिब गुज़िरियल हफ़्ते दौरान 24 शयूं महांगियूं थियूं, 8 शयूं सस्तियूं थियूं आहिनि, जॾहिं त 19 शयुनि जूं क़ीमतूं बरक़रार रहियूं। हफ़्तेवार रिपोर्ट मूजिब गॾियल तौर ज़रूरी शयुनि जी क़ीमतनि में हफ़्तेवार 0.49%, सालियानी 4.57% वाध थी आहे। रिपोर्ट मूजिब गुज़िरियल हफ़्ते दौरान टमाटनि जी क़ीमतनि में 33.20%, बसर 8.70%, आना 2.18%, अटो 1.42%, थूम 0.85%, पटाटा 0.71%, बनस्पति घी 0.63%, 1 किलो बनस्पति घी 0.56%, काठियूं 0.40%, LPG 0.18%, वेझण वारो साबुण 0.08% ऐं शर्टिंग जी क़ीमत में 0.07% वाध थी। ॿिए पासे कुकड़ जी क़ीमत में 6.38%, केला 4.70%, चणनि जी दाल 2.20%, पेट्रोल 2.09%, डीज़ल 0.55%, बासमती चांवर 0.51%, मुङनि जी दाल 0.49% ऐं एरी चांवरनि जी क़ीमत में 0.03% घटिताई रिकॉर्ड कई वई आहे।